नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लाम कोड में ख़बर ॾींदा हलूं त बाबा क़ौम क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी 145 सालगिरह के मौके ते दिया वोमेन क्लब कराची ऐं इस्लाम कोड थर फाउंडेशन ऐं सिंध एंग्रो कोयल माइन इस्लाम कोड पारां गर्ल्स एंड बॉयज़ जो गॾियल ऑल सिंध फुटबॉल टूर्नामेंट अॼु खां थरकोल ब्लॉक 2 में शुरू थी वियो है, जंहिंमें महिमान ख़ास PPMNA महेश मलाणी, PPMPA फ़कीर शेर मोहम्मद बलाणी, सुशील मलाणी, फुरान अंसारी शरीक थियान। मेहमान जी आजियां कंदे सईद सुबिन शाह थर जो तोहफ़ो लोही पाराई वई है। ऑल सिंध फुटबॉल टूर्नामेंट में सिंध जूं 8 फुटबॉल टीमूं हिस्सो वठी रहियूं आहिनि, जंहिंमें थरपारकर टर्मिनल क्लब, कराची रॉयल क्लब, बदीन टाइगर क्लब, ठठा चीता क्लब, मीरपुर खास चैलेंजर क्लब, सखर स्ट्रीम क्लब, हैदराबाद हॉक्स क्लब, खैरपुर नाइट क्लब पाकिस्तान जूं टीमूं शामिल आहिनि। इस्लाम कोड ग्राउंड में मैच खेॾिया विया आहिनि। पहिरें मैच में थर क्लब ऐं मीरपुर खास क्लब में मुक़ाबिलो थियो है, जंहिंमें ॿिए हाफ में मीरपुर खास क्लब पारां समीर बलोच गोल करे कामयाबी ॾियारी है। ॿिए मैच में ठठे जी टीम बदीन जे क्लब खे शिकस्त ॾिनी है ऐं कराची रॉयल क्लब हैदराबाद क्लब खे 10 गोलनि तां शिकस्त ॾिनी है। खैरपुर क्लब हैदराबाद क्लब खे शिकस्त ॾिनी है। सेमीफाइनल ऐं फाइनल मीरपुर खास में खेॾिया वेंदा। इन मौके ते औरत फुटबॉल फाउंडेशन अॻुवाण सादिया शेख ॿुधायो त हिन क़िस्म जा प्रोग्राम कराइण जो मक़सद औरतनि खे बराबरी जो एहसास ॾियारणु आहे। वालिदिन पंहिंजी छोकिरियुनि खे छोकिरनि जे बराबर जो दर्जो ॾे। जॾहिं त सईद सुबीन शाह ॿुधायो आहे त थर में वॾो टैलेंट है, असां हिननि खे मौक़ो ॾियूं पिया त ही पंहिंजी महिनत ज़रिए पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान जो नालो रोशन कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।